چکزئی صاحب جیسے لوگ نہیں ہیں، ہمارے پاس جمیل عمر جیسے لوگ نہیں ہیں۔ ان حالات میں پلیو صاحب ترقی پسند جدوجہد کے، انسان دوستی کے، جمہوریت کے ایک ستون تھے، ایک پلر تھے جس پہ اس ملک کی جمہوریت کی، انسان دوستی کی، رواداری کی عمارت کھڑی تھی۔ رسول بخش پلیو صاحب کا جانا صرف میرے لیے، میرے گھر کے لیے، رشتہ داروں کے لیے، اس گاؤں کے لیے نہیں، صرف سندھ کے لیے نہیں، صرف پاکستان کے لیے نہیں، پورے ساؤتھ ایشیا کے لیے بہت بڑا نقصان ہے۔ سینکڑوں سالوں میں جا کے اس قسم کا جائنٹ پیدا ہوتا ہے، اس قسم کا لیجنڈ پیدا ہوتا ہے۔ میں سمجھتا ہوں کہ رسول بخش پلی جو قدرت ماں کی طرف سے سندھ کے لیے، پاکستان کے لیے ایک تحفہ تھا۔ وہ ساری زندگی جمہوریت کے لیے لڑے، نچلے طبقوں کے لوگوں کے لیے لڑے، ساری زندگی انہوں نے پاکستان کو اون کیا۔ انہوں نے کہا کہ پاکستان ہمارا وطن ہے۔ دوسرے لوگوں کے برخلاف جو فقط سطحی قسم کی باتیں کرتے ہیں، انہوں نے کہا کہ برابری کے بنیاد پر محمد علی جناح صاحب والا پاکستان، جہاں پہ تمام لوگ برابر ہوں، یکساں حقوق حاصل ہوں، تمام سندھیوں کو، بلوچوں کو، پنجابیوں، پشتونوں، اردو بولنے والوں، سرائکی بولنے والوں، ہند کو بولنے والوں کو اس ملک میں یکساں حیثیت حاصل ہو۔ اس کے لیے وہ عملیتوں سے لڑے، وکلا کی جدوجہد میں ثابت قدم رہے، وسائل کی جدوجہد میں ثابت قدم رہے۔ میں نے ان کے ساتھ ٹریول کیا ہے، اپنے والد کے ساتھ، UK میں، یورپ میں، نارتھ امریکہ میں۔ وہاں عالمی لیول کے جو اسکالرس اور اساتذہ تھے، وہ جس طرح پلیو صاحب کی عزت کرتے تھے، جس طرح ان سے سیکھتے تھے، یعنی واشنگٹن اور نیو یارک کی یونیورسٹیز کے لوگ، لنڈن اور مانچسٹر اور سسیکس کے اسٹوڈنٹس، اساتذہ، وہ جس طرح پلیو صاحب سے پیار کرتے تھے، سیکھتے تھے، کاش وہ سندھ کے لوگ، پاکستان کے لوگ دیکھ سکتے۔ پلیو صاحب کا لاس کبھی بھی یہ ارریپیئربل لاس ہے۔ ساری سندھ اور سارا پاکستان اس نقصان پر صدیوں تک اپنے درد کی شدت کو محسوس کرتا رہے گا۔ ہم نے 15 دن پورے سندھ میں سوگ کا اعلان کیا ہے۔ سارا سندھ سوگوار ہے، پورا پاکستان سوگوار ہے۔ پلیو صاحب کے راستے پہ چلنے کا ایک ہی طریقہ ہے کہ انسانی حقوق کے لیے، نچلے طبقے کے لوگوں کے لیے، برابری کے لیے، برداشت کے لیے، رواداری کے لیے ہم سب مل کے کام کریں۔ پلیو صاحب جی زندگی دے شیخ خیاض چوا تو کیر چوے توکھے گولینदे، کیر چوے توکھے گولینदे، منجی عمر اجائی وے، گولا خود بتا آزادیا، ساری عمر سجائی۔ پلیو صاحب کرے منزل کے حصول کے ٹارگیٹ کون بنایا، فلانی شے حاصل کیا، پروسیس کے سمجھندو اہمیت، وہ شے آخری حاصل کرنے کے بجائے سॼے پروسیس سے جدوجہد۔ ناول پہ پڑھندو پلیو صاحب تو ان جو مقصد یہ کون تو آخری چیپٹر جلدی پڑھی وٹھا، ناول جے ہکڑی سٹ کے جذب کجے، انجوائے کجے، سکھجے۔ ننڑو ॿार मिली वेंदोसि उन जी तरबियत कंदो। मुंहिंजी नंढड़ी धीअ ज़ारी में उन जी तरबियत करणी आहे। को पोड़ो बुज़ुर्ग मिलणो आहे, उन जी तरबियत करणी आहे। पोटो को जोश वेठो आहे, उन जी तरबियत करणी आहे। को हारी डस ते वेठो आहे, उन जी तरबियत करणी आहे। असां सभु जेको कुझु आहियूं सो मोहतरम रसूल बख्श पली साहब जे करे। पलीअ साहब खां सवाइ सिंध में खाॿी धुर जी सियासत, पाकिस्तान में प्रोग्रेसिव सियासत जो तसवुर ई कोन्हे। रसूल बख्श पली जे खां सवाइ सिंध जी खाॿे धुर जी सियासत, सिंध जी हारी हक़नि जी सियासत, पाकिस्तान जी लिबरल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव सियासत नामुकमिल है। सिंध जे नीलाम बंदि कयो तहरीक खां वठी जॾहिं सिंध जूं ज़मीनूं नीलाम बि थियूं, तॾहिं पलीउ साहब ऐं शहीद फाज़िल राव हुआ जिन सिंध जी ज़मीनुनि खे नीलामी खां बचायो। वोटर लिस्टुनि वारी तहरीक में जॾहिं असांजूं भेनरूं अदी अख्तर बलोच, अदी रियाज़ मेमण, अदी नसीम सिंधी मैदान में लथियूं,
लाला कादिर सां, मसूद नूरानी सां, यूसुफ टालपुर सां, यूसुफ लग़ारी सां, ॿियनि दोस्तनि सां, भाउरनि सां, इक़बाल तरीन ॿिया साथी, त उन्हनि जे पोयां उहा आइडिया ॾींदड़ मोहतरम रसूल बख्श पर इहो सभु पोयां रही माण्हुनि जी रहनुमाई कंदो। जॾहिं जजनि या वकीलनि जी तहरीक हली त भले सभु पोयां रही, पोइ फ्रंट ते बि आयो पर पोयां बि रही सभिनी खे उत्साह ॾियारींदो आहे। भले साहब सहाफ़िन जी तहरीक में बुनियादी किरदारु आहे। कालाबाग डैम जे ख़िलाफ़ जदोजहद जो मुहर्रिक मोहतरम रसूल बख्श पलीह साहब। 83 जी तहरीक सिंध में शहीद फाज़िल राऊ ऐं पलीह साहब गॾिजी हले। पलीह साहब संदसि साथी सैयद आलम शाह, सैयद अकबर शाह, लखानो बहिराणी, पनाह जिगर सिंधी, पत्थर सिंधी, डॉक्टर फ़ैरोज़, ये सभु उहे माण्हू हुआ जिन सिंध में ॿिज छॾियो। बज़्म सूफ़िया सिंध मोहतरम GM सैयद साहब, मोहतरम रसूल बख्श पलीह साहब गॾिजी हुनजो आगाज़ कयो। बज़्म सूफ़िया सिंध जो सिंध में टॉलरेंस लाइ, सिंध में बर्दाश्त लाइ। इहे आइडियाज़ पलीह साहब जो हिकिड़ो ज़रख़े ज़हन कढंदो। पलीह साहब हो जंहिं शेख आज़ जे ख़िलाफ़ कातकवाड़ा कया तॾहिं अंधा ऊंधा वेज जहिड़ी शोरा आफ़ाक़ तसनीफ़ लिखण वारो पलीह साहब। जॾहिं सिंध में नकली तरक़ी पसंदनि सिंध जे माण्हुनि जूं मतियूं मुंझाइण शुरू कयूं तॾहिं पलीह साहब उन्हनि जी हिफ़ाज़त लाइ लॻो। पलीह साहब पहिरें ॾींहं खां पाकिस्तान खे ऑन कंदो, चवंदो त पाकिस्तान जा वारिस थी उन में पंहिंजा हक़ ॾियो। ग़ैर जानबदार तर्जुमान थी परे खां वेही पथराणी भॼी वञो कमरे खे ऐं उन कमरे जी मालिकी न कयो, उनजे बजाए पलीह साहब चवंदो त हिन कमरे ऐं घर जी मालिकी कयो, पोइ उन घर में पंहिंजो हिसो घुरो। त पलीह साहब चयो त पाकिस्तान असांजो आहे, पर उन पाकिस्तान में असां सिंधियुनि खे बराबरि जो हिसो खपे। असांजे मोहम्मद अली जिन्ना पाकिस्तान ठाहियो आहे, असां करारदाद आंदी आहे, असां सां ज़ुल्म आहे, असांखा वसीला खसिया था वञनि, असांखां रोज़गार थो खसियो वञे। तंहिंजे करे पलीह साहब उहे नयूं रिवायतूं कनि पियूं। ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे दौर में पलीह साहब जेल में रहियो, DPR में रहियो, डिफेंस ऑफ पब्लिक रूल में। तारिक अशरफ, पलीह साहब, इब्राहिम मुंशी, अब्दुल वाहिद आरी सर सभु जेलनि में रहिया। पर जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे गिरफ़्तार कयो वियो तॾहिं पलीह साहब मैदान में लथो त जेकॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे फांसी आई त सिंध लाइ पाकिस्तान अजनबी बणिजी वियो। तंहिंजे करे पलीह साहब हिकिड़ो अजीब ग़रीब माण्हू, माना अजीब ग़रीब इन सेंस में त तव्हां हुन लाइ प्रिडिक्ट नथा करे सघो त हिन ॻाल्हि ते हुनजो रवैयो ई हूंदो। ओचितो पलीह साहब जो रवैयो ऐं रवैयो हुनजो को मक़ामी शयूं नज़र में रखंदे कोन हूंदो। हुन जा आइडियल्स हुआ मार्क्स, लेनिन, जिन्ना, गांधी, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुन जा आइडियल्स हुआ बुधा, उन्हनि खां सिखिणो आहे, अरिस्टाटल, सुकरात। तंहिंजे करे इन क़िस्म माउज़तुम त इन क़िस्म जो हिकिड़ो माण्हू हो जेको वेठो जुंगशाई में हो, ॻोठ मुंगुर ख़ान पली जो नेवात जो माण्हू हो। ऐं नेवात मां निकितो ऐं हिते असांजा वॾा लस्सी विकिणंदा हुआ, हारपो कंदा हुआ, ज़मीनूं खेड़ींदा हुआ, पाणी हूंदो कोन हो। असांजा ॾाढा पढ़ ॾाढा उन बुखुनि हालतुनि में ॾूजरियूं खाई ऐं दया खाई ऐं घिटियुनि मां गुरबत में महिनत करे पंहिंजे सलाहियतुनि ते वकील बणियो। सिंध मदरसतुल इस्लाम में वियो, वकालत कयईं, सहाफ़त कयईं, प्रूफ रीडर थियो। पाण लिखियो अथसि प्रूफ रीडर, बुखूं काटींदो, उहो बुखूं काटे महिनत करे पंधु हली ट्रेनुनि में लटकी वेस्पा हलाए हिकिड़ो माण्हू आलमी लेवल जो स्कॉलर बणिजी वियो, जिते अमेरिका जा उस्ताद फ़ख़्रु कनि, जिते लंडन जा उस्ताद फ़ख़्रु कनि, जिते सॼी दुनिया जा माण्हू हुन खां सिखणु अचनि। जॾहिं उहो वञे वर्ल्ड सोशल फोरम में त सभु ॾिसनि, जॾहिं वञे न्यूयॉर्क त सभु हुन ते फ़ख़्रु कनि। संदसि कोट लखपत जेल जो क़ैदी किताबु पढ़ी ॾिसो, संदसि सुबुह थींदो पढ़ी ॾिसो, संदसि अवां जे पुॼाणा शाइरी जो मजमूओ पढ़ी ॾिसो, संदसि पसी ॻाढ़ा गुल जहिड़ियूं कहाणियूं पढ़ी ॾिसो। पलीह साहब जंहिं क़िस्म जी तनज़ीम जो बुनियादु विधो, आरनि ऐं मज़दूरनि जी, मिसकिननि औरतुनि ऐं उन्हनि जी तनज़ीम। तंहिंजे करे पलीह साहब हिकिड़ो जाइंट आहे। हीउ दौरु तय कोन कंदो, ईंदड़ हज़ारे साल तय कंदा त रसूल बख्श पलीह छा हो। हज़ारे साल असांखे दड़का ॾींदो, नाराज़ थींदो, विढ़ंदो, कन मैट कंदो। नंढे हूंदे जेकॾहिं आउं अम्मा खां पाणी घुरंदो हुउसि वेठे त असां भाउरनि खे, मूंखे, ज़फ़र खे, नूर नबी खे, उन्हनि खे दड़का ॾींदो, तानिया खे, अनीता खे, फ़ाख़रा खे, वरी उन्हनि खे भाईंदो। वरी जेकॾहिं थोरो पाण में शरारत कंदासीं त नंढिड़ो बाठो पटे हुन सां असांखे थोरी सज़ा बि ॾींदो। वरी असांखे बहितरीनु क़िसा, कहाणियूं, तरबियतूं, नावल, शाइरियूं ॿुधाईंदो। असांजे सॼे हिन रीजन में शाइरी, लिटरेचर, कल्चर पैदा करण जो नालो रसूल बख्श पलीह आहे। सिंध में हिन सॼे रीजन में औरतुनि खे, हक़नि खे अॻिते आणणु, कारोकारी जे ख़िलाफ़ु, जरगनि जे ख़िलाफ़ु मुक़ाबिलो करण जो नालो रसूल बख्श पलीह आहे। हिन सॼे ख़िते में ज़ुल्म जे आॾो ॼमी बीहण जो नालो रसूल बख्श पलीह जो आहे।
इन सॼे ख़िते में अक़लियतुनि जे तहफ़ुज़ लाइ असांजे क्रिश्चियन हिंदू भाउरनि उन्हनि जे तहफ़ुज़ जे नाले में जिदोजहद कई वेंदी आहे, रुगो NGO सतह ते या ख़बरूं कयूं वञनि। रसूल बख़्श पली जो उन्हनि लाइ मैदान ते विढ़ंदो, उन्हनि जे ख़िलाफ़ु रस्तनि ते अची जिदोजहदूं कंदो, बुख हड़तालनि ते विहंदो, पंधु हलंदो, लॉन्ग मार्चूं कंदो सखर खां कराची ताईं। त रसूल बख़्श पली जो कहिड़े कहिड़े शइ जो ज़िक्र कयूं? रसूल बख़्श पली जो जे बारे में ॻाल्हाइणु माना का वहंदड़ नए हुजे, उन मां 2-3 फुड़ा पाणी जा कॾहिं ॾेखारियूं त हीअ रसूल बख़्श पली जो आहे, उहो हिकिड़ो करी पाणीअ जी या हिकिड़ी छल या हिकिड़ो लोटो उन वहंदड़ नए जी कीअं निशानदेही करे सघंदो त उन में केतिरो पाणी आहे। तंहिंजे करे आउं जेको ॻाल्हायां पियो उहो रसूल बख़्श पली जे उन ज़हानत, दानाई, बहादुरी, जुर्रत, साबित क़दमी जे वहंदड़ पाणीअ जो हिकिड़ो बुक आहे जेको तव्हांखे ॿुधायां। आवाज़ ॿई थी वेंदा, ॿई डिस्टर्ब थी वेंदा, हुन पुट में या आउं ॾाढो वञा न न तव्हां असां थोरो वेट ज़रूरी आहे समय। भैया साहब, सबसे पहले मुझे ये बताएं कि आपके वालिद साहब का जो इंतकाल हुआ है उसके बाद जो एक अदीब, सियासतदान, वकील, मतलब इनके सिंध में बड़ी खदमात थी, क्या इनकी जगह कोई पुर हो सकती है? पलीजो साहब जैसे लोगों की जगह पुर नहीं होती। रसूल बख़्श पलीजो की जगह पुर करने का तस्वुर भी नहीं कर सकते हम। पलीजो साहब की एक फील्ड का भी खला पुर नहीं कर सकते। यानी रसूल बख़्श पलीजो जिस किस्म के मुहक़्क़िक़ थे उसकी खला पुर नहीं हो सकती, जिस किस्म के अदीब थे उसकी खला हम पुर नहीं कर सकते, जिस किस्म के वो जदोजहदों की जान थे उसकी खला पुर नहीं हो सकती, जिस किस्म के वो साबित कदम सियासी एजिटेटर थे वो जगह पुर नहीं हो सकती, जिस किस्म के इंसानी हुकूक के लिए उनके जदोजहद थी उसकी जगह पुर नहीं हो सकती, जिस किस्म के वो बेस्ट क्रिमिनल फील्ड के लॉयर थे, शानदार वकील थे, उसकी जगह पुर नहीं हो सकती, जिस किस्म के वो ओरेटर थे, मुकर्रर थे, उसकी जगह पुर नहीं हो सकती। पली साहब की कोई जगह पुर करने का तस्वुर नहीं कर सकता। वो एक कुदरत माँ की तरफ से हमारे लिए तोहफा थे, सिंध के लिए, पाकिस्तान के लिए। वो पाकिस्तान में जमहूरी जदोजहद के सरकर्दा फ्रंट रो के लीडर थे, हर अवल दस्ता थे। जब भी पाकिस्तान के जमहूरियत पर, इंसानी हुकूक पर, अक़लियतों के हुकूक पर, ख़वातीन के हुकूक पर, बच्चों के हुकूक पर, किसानों के हुकूक पर कोई रहजन डाका डालता था, कोई उन पे शब खून मारा जाता था, फ्रंट पे रसूल बख़्श पली जो होते थे। वो सारी ज़िंदगी, और दूसरी बात कि उनको अपनी ज़ात से कोई दिलचस्पी नहीं थी। अपना कपड़ा, अपनी खुराक, अपना खाना, अपनी दवाई, अपनी गाड़ी, अपना बिस्तर, उनसे कोई वास्ता नहीं था। उनका वास्ता था पाकिस्तान के 22 करोड़ लोगों के हुकूक से। ऐसे पसमानदगी कितने जो है कब इनकी तदफीन मुतवक्का है, और इनके पीछे लवाकिन में कितने अफराद आपके साथ कितने मिलाके होते हैं, और इनकी तदफीन कब होगी, थोड़ा ये बता दीजिए। पली साहब की 4 साहबजादियाँ हैं, 7 बेटे हैं, 11 बच्चे हैं पली साहब के। पली साहब की तदफीन कल सुबह 8 साढ़े 8 बजे यहीं जुमशाही गोट मुंगर खान पलीजो में उनके आबाई कब्रिस्तान में होगी। मगर ऐसे लोग तदफीनों के मोहताज थोड़ी होते हैं। वो फ़ारसी का शेर है कि बादिज़ वफ़ा तुरबत माँ दर ज़मी मजो दसीन हा मर्द में आशिक मज़ार मास्त। मेरे मरने के बाद मेरी कब्र ज़मीन पर मत ढूंढना, मेरी कब्र आशिकों के सीने में होगी। तो इस किस्म के लोग वो वतन से मोहब्बत करने वाले लोगों के सीने में होते हैं, अपनी कौम की जदोजहद की दास्तानों में होते हैं, मुस्तकबिल के नौजवानों के लिए मशअल राह बनते हैं। पली साहब तारीख़ में ऐसे अनमिट निशान छोड़ के गए हैं कि ज़मीनें, कब्रें बनती रहेंगी, दुआएं होती रहेंगी, तदफीनें होती रहेंगी। रसूल बख़्श पली जो की जदोजहद के रास्ते पर छोड़े हुए निशान जो है वो आइंदा मुस्तकबिल की नस्लों के लिए मंजिल राह बने। साइंस